नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 8 लाख मुस्तहिकीन कढण सां इदारे खे सालियानो 16 अरब रुपयनि जी बचत थींदी। PISP समूरनि मुस्तहिकीन खे 3 महीने जी बुनियाद ते 5000 रुपया जॾहिं त ॿारनि खे स्कूल जे दाख़िलाई ते 1000 रुपया वज़ीफ़ो बि ॾेई रही आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी सां प्रोग्राम में शामिल 8,20,165 खां वधीक माण्हुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां कढण जो फ़ैसिलो कयो वियो। इन मुस्तहिकीन खे कढण सां इदारे खे सालियानो 16 अरब रुपयनि जी बचत थींदी। दस्तावेज़ मूजिब BISP नादरा जी मदद सां जिन 8,20,165 मुस्तहिकीन प्रोग्राम मां कढण जो फ़ैसिलो कयो वियो। हिन मां 1,53,302 मुस्तहिकीन अहिड़ा आहिनि जंहिं हिकु भेरो पर ॾे मुल्क जो सफ़र कयो आहे। 1,95,364 मुस्तहिकीननि जूं घर वारियूं अहिड़ियूं हुयूं जंहिं हिकु भेरो बि पर ॾे जो सफ़र कयो आहे। 1,66,319 मुस्तहिकीन जूं घर वारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिं मुल्क खां वधीक भेरा पर ॾे जो सफ़र कयो आहे। 692 मुस्तहिकीन अहिड़ा आहिनि जंहिं जे नाले ते हिकु या हिकु खां वधीक गाॾियूं रजिस्टर आहिनि। 43,746 मुस्तहिकीन जूं घर वारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिं जे नाले सां हिकु खां वधीक गाॾियूं रजिस्टर हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।